वो नबियों में रहमत लक़ब पाने वाला, उसी से है इस्लाम का बोलबाला। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठरी मिरवा में ख़बर ॾींदा हलूं त पूरे मुल्क जीअं ठरी मिरवा में भी 12 रबीउ अव्वल जश्न आमद हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंतहाई जोश जज़्बे सां मल्हाई वई है। इन मौके ते पीर सैयद मीरान शाह ऐं मौलवी अब्दुल नबी शर ऐं मौलवी असलम राजपर ॿुधायो आहे त पुलिस ऐं रेंज जे तरफ़ां हिफ़ाज़ती इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। रैली ठरी मिरवा जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां मीरस कॉलोनी, भट्टी बाज़ार ऐं मुख़्तलिफ़ मॉलनि मां थींदे ठरी मिरवा वारी जामा मस्जिद पहुती, जिते आलमन खिताब करे दोनों जहां हजरत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जिंदगी ते रोशनी विधी है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।